ब्रियास सिटी जे मेन बस स्टॉप चौक ते ट्रैफिक जाम। रोड बंद हुजण सबबि पुलिस एहलकार जो ॿारनि सां गॾु वेंदड़ मोटरसाइकिल सवार ॻोठाणे ते तशदुद। थाणे जे वॾे मुंशी ASI सुहारो लालक मोटरसाइकिल सवार ॻोठाणे ज़फर अली सोलंकी वैन ड्राइवर मथां मेन बस स्टॉप चौक ते सभई माण्हुनि साम्हूं चमाटो वाहे कढियूं। ॻोठाणनि जो घरवारी ऐं बीमार मासूम ॿारनि सां गॾु प्रेस क्लब ते अची पुलिस एहलकार ख़िलाफ़ एहतिजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते तशदुद जो निशानो बणियल ॻोठाणे ज़फर सोलंकी औरत कलसुम सोलंकी मासूम ॿारनि सां गॾिजी एहतिजाज कंदे चयो त संदसि न्याणी बीमार आहे जेका गुज़िरियल 2 ॾींहनि खां नशो फिरोज़ी अस्पताल में दाख़िल आहे, जिते डॉक्टरनि पारां छुट्टी मिलण बाद दवा वठी वापसि ब्रियास सिटी भरिसां घुट सोलंकी वञी रहिया हुआसीं। ब्रियास सिटी जे मेन बस स्टॉप चौक ते लाल सां भरियल ट्रैक्टर ट्रॉली ऐं ॿियनि गाॾियुनि जे अचण करे रोड जाम हुजण करे बंदि पियल हुयो त असांजी मोटरसाइकिल पिणु जाम थियल रस्ते में फाथल हुई त जो त पुलिस एहलकार सभई माण्हुनि जो ऐं घरवारी मासूम ॿारनि साम्हूं थफड़ूं वाहे तशदुद जो निशानो बणायो। हुन चयो त ड्यूटी ते बीठल ट्रैफिक एहलकार जी नाअहली हुई जंहिं रस्तो जाम करायो, जॾहिं त थाणे जे वॾे मुंशी तशदुद जो निशानो असांखे बणायो आहे। हुननि SSP नशो फिरोज़ ऐं ॿियनि बस वारनि खां मुतालबो कयो आहे त ॼाणायल एहलकार ख़िलाफ़ कार्रवाई करे साण सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।